बुछेरी में गुज़िरियल 4 महीननि खां गैस जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे। उन लाइ शहरी तमामु घणियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त बुछेरी वासियुनि खां पुछूं था त इन्हनि जो छा चवणु आहे। बहन जी लाइन आहे, गैस सॼे मुल्क में न आहे ऐं सुबुह साण त गैस हूंदो ई न आहे। असां परेशान आहियूं गैस जे लाइ। गैस आहे कोन, सफ़ा वेठा आहियूं, काठियूं बि महांगी थी वियूं आहिनि, ग़रीब माण्हू परेशान आहे। गैस जे लाइ असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांजी लाइन जो को मसइलो हल करे। सफ़ा प्रेशर न आहे, माने टिके लाइ बि माण्हू परेशान आहिनि। सुबुह जो ॾिसो त सुबुह जो न आहे, ॾींहं जो ॾिसो त ॾींहं जो न आहे। ॾाढी परेशानी लॻी पई आहे। आला हुकाम खे असांजो अर्ज़ु आहे त इहो असांजो मसइलो हल करे ॾियनि जीअं जल्दी थी सघे। इन शहर में गैस न आहे, वॾे लेन खां परे पासे गैस फुल आहे, बाक़ी शहर में वॾे में आहे कोन। उते 100-200 घर बि न आहिनि। उते गैस फुल हले पई। हिते 500 घरनि जी आबादी आहे, 1000 घरनि जी आबादी आहे। हिते गैस ठुप न आहे। सुबुह खां वठी 6 बजे बंदि थिए थो, राति जे 10:30 वॻे अचे थो। अवां बुछेरी वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असांजे शहर में गैस जो प्रेशर घटि ऐं केॾीमहिल आहे ई कान। उन करे असां रद्द पचा करण जे लाइ काठियूं इस्तेमालु करण ते मजबूर आहियूं ऐं काठियूं तमामु घणियूं महांगियूं हुजण जे करे हर माण्हू अफोर्ड नथो करे सघे। उन करे उन्हनि वस वारनि खां अपील कंदे चयो आहे त बुछेरी शहर खे गैस फ़राहम कई वञे ऐं बुछेरी वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मुस्तफ़ा राजपूत सां गॾु अब्बास लाशारी, टाइम न्यूज़, बुछेरी।